असांजी सिंध जेका सदियनि खां ॾात ऐं सकाफ़त जो मर्कज़ रही आहे। सिंध जेका पंहिंजे मदनी ऐं क़ौमी वसीलनि सबबि सॼी दुनिया में मशहूरु आहे, त उते इन सॿाजड़ी सिंध में अहिड़ा बि मिसकीन ऐं मुफ़लिस वसनि था जिन जे ॿचड़नि जे बदन ते कपिड़ा न आहिनि, जिन अबालनि चहिरनि ते बुख ऐं ग़ुरबत तोड़े बेवसी जा नक्श चिटियल आहिनि, जिन वटि रहण जे लाइ घर कोन्हे, खाइण लाइ अन्न कोन्हे, त जीअण जे लाइ रोज़गार बि न आहे। मिस्किन माण्हू पे असां ग़रीबनि खे छा ॾिनो आहे? कुझु कोन ॾिनो आहे, न को बेनज़ीर ॾिनो, न को हे न को चया न, असांखे के रुपयो बि कोन थो ॾे मिस्किननि खे। हे असांजा पहिरीं शगीर ॾिसो, फालतू चार्ज ॾिसो असांखे एॾियूं अमदादियूं साल बि साल ॾींदा, असांखे केरु चार ना बि नथो ॾे। मिस्किन जे हथी लूण जे बि सटनि मज़ो, हे असांजी भलो गल बचनि जी हथी छा ते पारी बुकू बि मारूं। ही अज़ीम सिंध जो हिकु जिप्सी यानी लाॾाण कबीलो आहे, जेको रोज़ानो हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं गॾा गाॾियुनि ते सफ़र करे थो ऐं हर रोज़ हर ॻोठ में पंहिंजा ख़ीमा खोड़े उनखे पंहिंजे ॻोठ बनाए उते रहणु लॻे थो। हफ़्तो हिकु ॻोठ में त हफ़्तो ॿिए ॻोठ में वञणु इन्हनि जी क़बाइली रिवायत आहे। सुबुह जे सिज जे किरण निकिरण सां ई हिननि जूं औरतूं ॻोठनि जे घरनि में वञी चूड़ियूं, छला ऐं एयरिंग विकिणे उन मां हासिलु कयल मोड़ी मां अटो वठी न सिर्फ़ु पंहिंजो बल्कि पंहिंजनि ॿचनि ऐं ॿिए घर जे भातियुनि जो गुज़र बसर कनि थियूं। सियारे जी सर्द शामनि में ही क़दीम सिंधवासी पंहिंजनि अजनि अॻियां माल जे वथाण जे बोसनि ऐं काठियुनि खे बाहि ॾेई सर्द शामनि खे गरम करे गुज़ारींदा आहिनि। हिननि जे घरनि में ॿोर जो नालो अजनबी आहे। ही लुलर, मरीड़ो ऐं जल खे लस्सी में मिलाए उनजो साग पचाए पंहिंजनि ॿचनि जी ऐं पंहिंजे पेट जी बुख उजाए। जो कुछ हाल कोन्हे सही धंधे का न को मजूरी का असांखां नथी थिए, असीं छा कयूं? घर वारी न बीन असीं तंग आहियूं। ही कबीलो या इन जहिड़ा ॿिया कबीला महज़ रुॻो कबीला न आहिनि, पर इन्हनि कबीलनि में अहिड़ा बि ॾात धणी बि आहिनि जंहिं ते हमेशह सिंध खे नाज़ रहियो आहे। पर गुमनामी जी ज़िंदगी घारींदड़ हिननि ॾात धणियुनि जी सार न लहण सबबि इन्हनि जी ॾात सिर्फ़ु पाण ताईं महदूद थी वई आहे। ही जिप्सी फ़नकार मिस्री भील आहे, जंहिंजे हथनि जी आङुरियुनि में ॾात जा अहिड़ा त ख़ूबसूरत रंग ऐं राग समायल आहिनि, जिन खे हू जॾहिं हारमोनियम ते छेड़े थो त ॿुधंदड़नि ते हिकु क़िस्म जो सहर तारी थियो वञे। मिस्री भील जे हारमोनियम जे सुरनि खे ॿुधण खां पोइ केरु चवंदो त को ही नंढो फ़नकार आहे। फ़कीर जी शख्सियत जेका आहे फन जे हिसाब सां
उहा टॉप क्लास जी शख़्सियत आहे। उन वटि जेके फ़न जा हुनर, फ़न जो फार्म, जेके फ़न जा वैल्यूज़ आहिनि उहे तमामु वॾा आहिनि। ऐं संदसि शुमार मुंहिंजी ज़ाती राय आहे त वॾनि फ़नकारनि में थिए थो। वरी ॿिए हिसाब सां ॾिसिजे थो त उन जी ज़िंदगी रहणी कहिणी उनखे ॾिसी अखियुनि मां लुड़कदा अची वञनि त हेॾो वॾो फ़नकार सिंध जो उहो जेको सो ईअं सम्झो त इंतिहाई गुरबत में गुज़ारे ऐं लॾ पलाण में गुज़ारे उन जी सारी ज़िंदगी जेको सो सफ़र में हुजे ऐं उनखे घर जो अजो न आहे, सीअल आहे, उन वटि कपिड़ो न आहे, उन वटि अटो न आहे, उन वटि लटो न आहे, उनजी ज़िंदगी खे ॾिसी जेको सो अखियुनि मां लुड़कदा अची वञनि। ऐं इहे पहाका ऐं चूड़ियूं तमामु हिकिड़े कराइतियूं ऐं हर मौज़ूअ ते ठकंदड़ हुजनि। जीअं पाण वटि इहो आहे चवंदा आहिनि त ज़ात ते ॾात कोन्हे या कख हेठां लख पियो आहे। हीउ हिकिड़ो ग़रीब मिस्किन माण्हू आहे ऐं हीअ ईअं सम्झो त कख हेठां लख पियल आहे, पर हिकिड़ो ग़रीब माण्हू हुजण करे ऐं हुन में पहुच अॻिते न निकिरण जी हुजण जे करे ऐं जेके इदारा आहिनि, जेके समाज सुधार के इदारा आहिनि या जेके सकाफ़त खातो आहे, इन क़िस्म जा जेके शयूं आहिनि उहे उन्हनि जी उन ताईं नज़र नथी पहुचे। कुझु माना चूड़ियूं वूड़ियूं खपाईंदा आहियूं, कुझु मिड़े रांदि थो ॾियो, वरी उन जो गुज़र कंदा आहियूं, वरी पंहिंजी मज़ूरी कंदा आहियूं। मिस्री भील तोड़े उनजे ख़ानदान जी माली ऐं समाजी हालत तोड़े हिन जी ॾात असांजे समाज लाइ हिकु सवालिया निशान आहे त असांजे मुआशिरे में हिननि जिप्सियनि ऐं ॾात धणियुनि लाइ का बि जॻह न आहे। इन ते असांखे तोड़े असांजी सरकार खे ज़रूरु सोचणु घुरिजे। कैमरामैन ख़ादिम हुसैन कोरे जी सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध TV न्यूज़, बुर्ली शाकरीम।